सभिनि खे ॿुधाईंदे तमामु ई हर्ष पियो थिए कि पंहिंजो चैत्र मेलो महाकुंभ मेलो जेको जयपुर जी गुलाबी नगरी में थी रहियो आहे प्रेम प्रकाश अमरापुर दरबार में, जंहिंजी शुरूआति 22 जनवरी खां थी करे 26 जनवरी ते जेको इन जी धूम मचियल आहे। जेके हिते अलॻि अलॻि शहरनि मां जेके पंहिंजा संत शिरोमणी जेके पंहिंजा संत आयल आहिनि ऐं ॿिया केतिरा श्रद्धालु अची करे हुते जेकी धूम मचाई अथनि ऐं हेतिरो जन सैलाब तव्हां कॾहिं बि किथे न ॾिठो हूंदो। किथे 103 चैत्र मेलो जेको हींअर लॻो आहे, इन में तव्हां ॾिसंदा सेवा संगम ऐं सिमरन भजन जो अनूठो संगम थी रहियो आहे। त तंहिंमें केतिरा न पंहिंजा संत महात्मा आया आहिनि ऐं उन्हनि कीअं पंहिंजो ज्ञान जी गंगा पंहिंजे मथां वरसाई आहे ऐं जंहिंजी शुरूआति ध्वजारोहण सां थी आहे। उन खां पोइ उन में तव्हां ॾिसंदा एतिरो जन सैलाब कॾहिं बि तव्हां किथे न ॾिठो हूंदो जेतिरो जन सैलाब काशी नगरी यानी गुलाबी नगरी प्रेम प्रकाश आश्रम जयपुर में जेको तव्हां जन सैलाब ॾिठो हूंदो। केतिरा श्रद्धालु हिते अची करे पंहिंजी उन सत्संग जे गुण गान सां पंहिंजे पाण खे जेको संतनि पंहिंजे मथां पाण खे आशीर्वाद ऐं पाण खे कृतार्थ थी विया आहियूं। पाण उन्हनि जो जेको हीउ सत्संग ॿुधियो आहे त पाण धन्य थी विया आहियूं। उन्हनि जा दर्शन अपितु विदेशनि मां बि जेके विख्यात पंहिंजा संत शिरोमणी सभु पंहिंजे पंहिंजे शहरनि मां जेके संत आया आहिनि उन्हनि श्री सतगुरु स्वामी टेऊराम जी महिमा जा गुणगान करे उन जी महिमा जा व्याख्यान ॿुधाइनि ऐं ॿियो सभिनि श्रद्धालुनि खे कृतार्थ थियनि कि उन्हनि जी छा महिमा रही आहे। 103 चैत्र मेलो जेको लॻो आहे इन जी शुरूआति थी हुई सिंध प्रदेश जे टंडे आदम खां। श्री सतगुरु स्वामी टेऊराम जी महाराज इन जी शुरूआति 1952 में कई हुई। तॾहिं खां वठी अॼु तक पोइ उन जो निर्माण जयपुर जी अमरापुर दरबार प्रेम प्रकाश आश्रम में शुरूआति कयनि। तॾहिं खां वठी अॼु तक इहो चैत्र महीने में इहो मेलो ॾाढे ई धूमधाम सां हिते श्रद्धालु अमेरिका दिल्ली हरिद्वार सूरत बॉम्बे हर जॻह तां हर क्षेत्र मां अची करे जेको जन सैलाब तव्हां ॾिसो पिया कि हेतिरो जन सैलाब तव्हां कॾहिं ॾिठो हूंदो न। एतिरो जन सैलाब असां के बि संत शिरोमणी जे पुठियां हेतिरी आस्था ऐं श्रद्धा कान ॾिठी हूंदी कि हेतिरो जन सैलाब तव्हां ॾिसंदा। हिननि जी शुरूआति थी कि गणेश वंदना खां असांजे भगत प्रकाश जी महाराज जे जीअं उन्हनि उनजी शुरूआति कई गणेश वंदना करे ऐं ध्वजारोहण करे यज्ञ हवन में तव्हां माण्हू ॾिसो एतिरी श्रद्धा ॾिसो माण्हुनि जे अंदरि केतिरी न भक्ति आहे केतिरी श्रद्धा आहे केतिरी आस्था आहे कि असांजे संत शिरोमणी जे ज्ञान सां ॿुधी करे सभु कृतार्थ थी विया धन्य थी विया अहिड़े मेले खे ॾिसी करे अहिड़े संतनि जो सानिध्य पाए करे। सूरत खां पधारिया पंहिंजा ब्रह्मानंद शास्त्री सतगुरु स्वामी उन्हनि बि इन्हनि जी ओजस्वी वाणी सां गुणगान ॻायनि ऐं उन्हनि जे बारे में उन्हनि जी महिमा ॿुधाइनि। ऐं ॿियो पंहिंजा जेके सतगुरु स्वामी भगत प्रकाश महाराज जी बि ॿुधायो कि हीउ जेको ग्रंथ आहे इन ग्रंथ जे श्रवण सां ॿुधण सां स्मरण सां पंहिंजे जीवन में सुख समृद्धि संपदा ऐं पंहिंजे जीवन में जेको बि पंहिंजे वीचारनि में जेकी बि पाण खे तब्दीली आणणी आहे पाण खे जेके बि सोच वीचार पंहिंजे जीवन में जेकी सुख शांति वधे इहो ग्रंथ पढ़ण ऐं ॿुधण सां पंहिंजे जीवन में सुख संपदा ऐं जीवन में सुख खुशहाली थी अचे। ऐं इहो पंहिंजे मोनू संत बि इहो गुणगान ॻायो कि इन जे श्रवण मात्र सां भजन सां स्मरण सां ऐं मंत्रनि सां पंहिंजे जीवन खे कृतार्थ करे सघूं था पंहिंजे जीवन खे पाण धन्य करे सघूं था। इहो ग्रंथ जेको प्रेम प्रकाश ग्रंथ आहे इन जे श्रवण मात्र सां पंहिंजे जीवन में हर दुख हर कष्ट खे पाण हटाए सघूं था। बसि इहा श्रद्धा ऐं भक्ति पाण खे ख़ुदि रखणी आहे। जेतिरो पंहिंजो संतनि जे प्रति भरोसो ऐं विश्वास हूंदो